तव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त हुरनि जो रुहानी पेशवा पीर पागारे जो दौरो कन्फर्म थी वियो आहे। किंगरी हाउस जे तर्जुमान मूजिबि पीर पागारो 16 तारीख़ ते नवाबशाह में GDA जे जलसे खे ख़िताब कंदो, जंहिं बैदि खिपरो में काज़ी शमसुद्दीन राजे वटि पहुचंदो ऐं उतां खां उमरकोट ॾांहुं रवानो थी वेंदो। नाज़रीन, तव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त हुरनि जो रुहानी पेशवा पीर पागारे जो दौरो कन्फर्म थी वियो आहे। किंगरी हाउस जे तर्जुमान मूजिबि पीर पागारो 16 तारीख़ ते नवाबशाह में GDA जे जलसे आम खे ख़िताब कंदो, जंहिं बैदि खिपरो में काज़ी शमसुद्दीन राजे वटि पहुचंदो ऐं बैदि में उमरकोट ॾांहुं रवानो थी वेंदो। GDA पीसा पागारे तरफ़ां खिपरो लाइ नामज़द कयल उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन राजड़ NA 216 ते किशन चंद पारवाणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। ही ॿई उमार अवाम जा हरॾोखी ऐं हरदिल अज़ीज़ इंसान आहिनि। संदन कामयाबी तव्हां ऐं असां सभिनी जी कामयाबी आहे। संदन इंतख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मोहरानी सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां फ़कीर हाजी हुसैन हिंगोरो, अॻवान मुस्लिम लीग फंक्शनल तहलको खिपरो। GDA पीसा पागारे पारां खिपरो लाइ नामज़द कयल उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन राजड़ NA 216 ते किशन चंद पारवाणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा, जंहिंजो इंतख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मोहर हणी सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां फ़कीर हाजी मंठा राजड़, किंगरी मोटर्स, मीरपुर ख़ास। नौजवान क़यादत तइलीम याफ़्ता PS 72 जे आज़ाद उम्मीदवार महमद अली पोहड़ खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। हिक हारी जे पुट जी कामयाबी तव्हां मज़लूम माण्हुनि जी कामयाबी आहे। इन सां ग़रीब माण्हुनि जा मसइला असेंबली जे ऐवान में आसानी सां हल थींदा, जंहिंजो इंतख़ाबी निशान गुमलो आहे। पारां नदीम रज़ा जट ऐं खिपरो जी बाशऊर अवाम। GDA पीसा पागारे तरफ़ां खिपरो जे लाइ नामज़द कयल हरदिल अज़ीज़ उम्मीदवारनि PS 72 ते काज़ी शमसुद्दीन राजड़ NA 216 ते किशन चंद पारवाणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा, जंहिंजो इंतख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मोहर लॻाए सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां नंद कुमार बचाणी ॾिड सांग रोड खिपरो।